आज तो क्या यार, खुदा के वास्ते का मुझे मदद कयो। बीमार पिया है, 6-7 महीनों है कि पिया खट दे भाऊ 6 महीनों त चाको नाए। मुंहिंजा पुट नंढड़ा ने, गरीब काॾों इलाज करायूं। हाणे पेट कोन था पाले सघो, काॾों वीचारे जो इलाज करायूं। हक़ मौजूद साथियों, अस्सलाम वालेकुम। आऊं जो पंहिंजो अली मर्दान सोलंकी। साथियों, आऊं हिन वक़्तु मौजूदु आहियां जामशोरो सिमन नाले जे पासे में। सोशल मीडिया ते मदद सां चाचा वटि असांजो नंबर पहुतो ऐं चाचा वारनि बि राब्तो कयो। हिन वक़्तु जेका चाचा जी घर जी कंडीशन आहे उहा इंतिहाई तकलीफ़ वारी कंडीशन आहे। बीमार पिया, महबूब नालो आहे मुंहिंजो। आज तो क्या यार, खुदा के वास्ते का मुझे मदद कयो। बीमार पिया है, 6-7 महीनों है कि पिया खट दे। नंढड़ा बच्चा आहिनि मुंहिंजा, 3 पुट आहिनि, हिकिड़ो 2 तसपा नंढड़ा आहिनि, हिकिड़ो वीचारो आहे ईअं, उहो बि कमाइण जहिड़ो कोन्हे। खुदा के वास्ते यार का मुझी मदद कयो। अलाह ॾिने मूंखे कुझु ॾियो। मां त कुझु पंहिंजे पेरनि ते बीहां। जॻह अहिड़ी आहे कि उहा जॻह बि कंहिं कम जी कोन्हे का। जेको तव्हांखे थी सघे मुंहिंजी मदद कयो। घर में कमाइण वारो चाचा महबूब हिकिड़ो ई आहे। जेके 2 पुटड़ा 3 पुटड़ा आहिनि, जेके 5 खां 7, 8, 9 सालनि जी उमिरि में आहिनि। कमकार जा बिल्कुलु बि न आहिनि। 9 सालनि जो ॿार त मज़ूरी बिल्कुलु बि नथो करे सघे। उन खां पोइ चाचा खे 7 न्याणियूं आहिनि, जेके हिन वक़्तु बि चाचा जे घर में आहिनि। भाऊ घर वारो आहे पोढ़ो आहे, वीचारो मज़ूरी जहिड़ो आहे कोन। पुट नंढड़ा आहिनि, हिकिड़ो वॾड़ो आहे त कॾहिं मज़ूरी लॻेसि कॾहिं न लॻेसि। तव्हांजे घर वारे खे घणो टाइम थियो आहे जेको माना बीमार पियो आहे? हिनखे 5-6 महीना भाऊ थी विया आहिनि। न्याणियूं भाऊ मूंखे 7 आहिनि। इन्हनि जी हाणे काॾों हिननि खे पाण 8-9 सालनि जा भाऊ छा मज़ूरी कंदा। न पोइ ग़रीब काॾों इलाज करायूं। हाणे पेट कोन था पाले सघो, काॾों वीचारे जो इलाज करायूं। हा भाऊ, वस वारनि खे अपील आहे असांजी मदद कनि। ग़रीबनि जी मदद कंदा, अलाह उन्हनि खे गंज ॾींदो, अलाह उन्हनि खे ख़ुशि कंदो। चाचा महबूब मज़दूरी सां गॾोगॾु रेड़ो वाहे पंहिंजे घर जो गुज़र सफ़र कंदो हुयो। हाणे जॾहिं खां बीमारी जे बिस्तरे ते अची पियो आहे त उन वक़्त खां पोइ घर जो गाॾो बीमारी जे बिस्तरे ते पवण खां पोइ मज़दूरी खां बि त वेही वियो आहे, पर ज़िंदगीअ जी इलाही तकलीफ़ुनि में पइजी वियो आहे, जंहिंमें संदसि घर जो गुज़र सफ़र इंतिहाई ॾुखियो थी वियो आहे। वॾी ॻाल्हि इहा आहे जो जामशोरो सिमन नाले जे पासे में जेके बि घर आहिनि, जेके बि रहाइश पज़ीर माण्हू आहिनि, उहे बरसातुनि खां पोइ इंतिहाई तकलीफ़ में पइजी वेंदा आहिनि। पाणी जेको खॾनि जो बीठो आहे उन बि चाचे जी जॻह खे ॾाढो नुक़सानु पहुचायो आहे। हाणे हिन वक़्तु ॻाल्हि कजे चाचा जे घर जी, त हिन जो घरु इलाही तकलीफ़ सां हले पियो, छो त मज़दूरी जा जेके बि ज़रिया हुया, कमाइण जा जेके बि रस्ता हुया, उहे सभु बंदि थी विया आहिनि। तमामु जेके घर जा भाती अथसि उहे बि बीमारी जे बिस्तरे ते पियल आहिनि। कंहिंखे मलेरिया आहे, त कंहिंखे मोशन आहिनि, त कंहिंखे बुखार आहे। हाणे चाचा साईं पाण बीमारी जे बिस्तरे ते पियल आहे। उन खां पोइ उनजी फैमिली, उन जा बचा बि बीमारी जे ई बिस्तरे ते पियल आहिनि। अवां दोस्तनि खे, अवां वस वारनि साथियुनि खे ऐं इहा ई गुज़ारिश कंदुसि ऐं इहो ई अर्ज़ु कंदुसि त जीअं हुन बेवा अमर जी मदद कई अवां दोस्तनि, ईअं ई साॻी तरह सां चाचा महबूब जी बि तव्हां मदद कयो, छो त बीमारी जे बिस्तरे ते पवण खां पोइ कमकार खां बि लाचार थी वियो आहे। माण्हू जी सिहत हूंदी आहे त हू कमकार करे पंहिंजे बचनि जो ॾुखियो सुखियो पेट पाले वेंदो आहे, पर जॾहिं बीमारी जे बिस्तरे ते माण्हू पइजी वेंदो आहे त पोइ बिल्कुलु बि माण्हू लाचार थी वेंदो आहे। हाणे अवां वस वारनि दोस्तनि खे, अवां सघ वारनि दोस्तनि खे, अलाह जे ॿारनि खे, अलाह जे प्यारनि ॿारनि खे इहो अर्ज़ु आहे त चाचा महबूब जी तव्हां मदद कयो। स्क्रीन ते जेको नंबर ॾिनल आहे उन ते जैज़ कैश जो अकाउंट ठहियलु आहे। जेके बि दोस्त चाचा सां मिलणु चाहिनि त बि इन नंबर ते राब्तो करे चाचा साईं सां मिली सघनि था। जेके दोस्त पैसनि जी सूरत में मदद करणु चाहिनि त उहे इन स्क्रीन ते ॾिनल नंबर ते जैज़ कैश अकाउंट ठहियलु आहे, उन ते पैसनि जी सूरत में मदद मोकिले तव्हां चाचा जी मदद करे सघो था। वॾी महिरबानी।